जी हिन वक्त असीं सखर जी जेके सो फेरी होम में मौजूद आहियूं जिते DIG सखर ऐं फेरी होम इंतज़ामिया पारां ॿारनि में ईद गिफ्ट तोड़े ईद ख़र्ची जेका आहे सो तक़सीम कई वई आहे। असीं DIG सखर फेरी होम जी चेयरपर्सन एडवोकेट फरदाना खोसो ऐं फेरी होम जे परियनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे ईद ते केतिरी उन्हनि ख़र्ची वरिती, ईद ते उन्हनि कहिड़ा कपिड़ा वरिता आहिनि ऐं ईद उहे हिन भेरे कीअं जेके आहिनि सो कंदा। फेरी होम जी चेयरपर्सन बि आहियो, हे इदारो हलायो पिया 70 खां वधीक जेके आहिनि सो ॿारड़ियूं जे परवरिश जे हेठि आहिनि। सो अॼु ईद जो मौक़ो पिया आहे, उन्हनि खे जेके आहिनि सो गिफ्ट ऐं ख़र्ची बि पिया फादर ऐं भाइर वग़ैरह ॾींदा हुया, 100 रुपयो 200 रुपयो जेको बि हुननि जी का हैसियत हूंदी हुई उन हिसाब सां ॾींदा हुया। ऐं उहा ई असां पंहिंजे फेरीज़ जेके आहिनि मुंहिंजी धीरूं आहिनि, छो त मूंखे अम्मी चवंदियूं आहिनि, इन्हनि खे बि असां सभिनी ॿारनि खे ख़र्ची ॾींदा आहियूं। इहे बि ईद जी ख़ुशियुनि में असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं इन्हनि खे आउटडोर एक्टिविटीज़ बि कराईंदा आहियूं, ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। अच्छा, अवां नंढे हूंदे ईद जे मौक़े ते कहिड़ी शइ पसंदि जे तौर ते खाईंदा हुआ त ईद जी ख़र्ची मिले त असां ॿाहिरि दुकान तां वठी इहे शयूं खाईंदा हुआसीं बाज़ारि में? एक्चुअली असांजो बाबा बि ईंदो हुयो, असां ॻोठ में रहंदा हुआसीं, असांजो बाबा ईद नमाज़ पढ़णु ईदगाह ईंदो त पोइ असां नंढनि भाइरनि भेनरनि खे वठी ईंदो हुयो। मुंहिंजी मोस्टली कोशिशि हूंदी हुई त अबू खे चवंदी हुअमि त अबू आइस्क्रीम वठी ॾे, ऐं जॾहिं बि ईद जी ख़र्ची मिलंदी हुई त उहा बि मोस्टली आइस्क्रीम में मां यूज़ कंदी हुअमि, ॿिए कंहिं शइ में न। अच्छा, हिन वक़्तु तव्हांजे फेरी होम में टोटल जेके आहिनि सो परवरिश हेठि केतिरा आहिनि, इन जा अख़राजात कीअं पिया अदा थियनि ऐं ईद जे मौक़े ते हिननि खे छा छा गिफ्ट ऐं ख़र्चियूं ॾिनियूं? एक्चुअली मुंहिंजे हिन वक़्तु फेरी होम में 70 खां वधीक नियाणियूं आहिनि ऐं अख़राजात एक्सपेंडिचर इहो आहे त मोस्टली त मुंहिंजो हस्बैंड भरंदो आहे। कुझु मुखैर हज़रात आहिनि, उन्हनि जो सपोर्ट आहे, जीअं ईद जी क्लोथिंग जे हवाले सां, ईद जी कपिड़ा वग़ैरह गिफ्टिंग जे हवाले सां। कुझु फ्रेंड्स आहिनि उहे सपोर्ट कंदा आहिनि ऐं ईद में इहो हूंदो आहे त असां ॿारनि खे पाण बि, मुंहिंजे हस्बैंड जे तरफ़ां बि इहो हूंदो आहे त हिकु सूट ऐं ईद जी सैंडल वग़ैरह चूड़ियूं हस्बैंड जे तरफ़ां बि गिफ्ट हूंदा आहिनि, कुझु मुखैर हज़रात जी तरफ़ां बि गिफ्ट हूंदा आहिनि। ऐं ईद जी ख़र्ची बि मोस्टली मुंहिंजो हस्बैंड ऐं मुंहिंजा पुट ऐं मां ॿारनि खे सभिनी खे ॾींदा आहियूं। ईद वारे ॾींहंनि में चांद रात ते ॿार मुंहिंजे घर हूंदा आहिनि, ईद वारे ॾींहं बि मुंहिंजे घर हूंदा आहिनि। वरी इहो हूंदो आहे त ॿार खे छो त फस्ट डे ते इलाही रश वग़ैरह हूंदी आहे, सेकेंड डे ते असां ॿारनि खे या थर्ड डे ते किथे आउटडोर एक्टिविटीज़ कराईंदा आहियूं, किथे पिकनिक ते वठी वेंदा आहियूं। एक्चुअली ईद ते त वरी स्पेशल थी वेंदी आहे, मेन्यू त असांजी ठहियलु आहे, सुबुह जे नाश्ते खां वठी राति जी डिनर जे हवाले सां, डेज़ जे हवाले सां मेन्यू ठहियलु आहे। वरी मंझंदि जे टाइम जीअं वरी ॿारनि जी लाइट रिफ्रेशमेंट वग़ैरह बि आहे, उन हिसाब सां सॼो कुझु आहे। ऐं एक्सपेंडिचर तहरी ॻाल्हि आहे, बिल्डिंग रेंटेड आहे त रेंट जे अलावा ॿियूं एक्सपेंडिचर्स आहिनि, ॿारनि जी अलावा नीड आहिनि, उन्हनि खां अलावा इलेक्ट्रिसिटी जो बिल आहे, ॿियूं सभु एक्सपेंडिचर वग़ैरह मिली करे 8-9 लख ख़र्चो अची वेंदो आहे हिन महांगाई जे दौर में। ऐं न्यूट्रिशन जो मोस्टली मां ॿारनि जो ख़्यालु कंदी आहियां, तव्हां ॾिसंदा आहियो नंढा ॿार आहिनि, हिन जो मिल्क राति जो ॿारनि खे खीर वग़ैरह बि पीआरींदा आहियूं। ॿियूं न्यूट्रिशन्स आहिनि, जीअं फूड में गोश्त आहे, मच्छी आहे, उहो बि ॿारनि खे प्रोवाइड। स्कूली या दीनी तालीम बि ॾींदा आहियो या सिर्फ़ु हिन जी परवरिश थींदी आहे? न, सुठी परवरिश हिकु माउ जे हैसियत सां, छो त माउ पीउ आहियूं असां हिन जा, त हिननि जी स्कूलिंग बि आहे, छो त स्कूल मां रजिस्टर कराई आहे द फेरी स्कूल जे नाले सां। पहिरियों ॿार वेंदा हुआ आउटडोर ॿिए स्कूल में पढ़ण जे लाइ, हाणे हिते स्कूलिंग आहे ॿारनि जी दिली तालीम जे अलावे सां बि कारिया ईंदी आहे, उन्हनि खे क़ुर शरीफ़ जी तालीम ॾींदी आहे। असांजो 1-2 फेरीज़ हिफ़्ज़ बि करनि थियूं हिन वक़्तु क़ुर शरीफ़। ऐं उन खां अलावा निमाज़ रोज़ा बि सभिनी ॿारनि रखिया आहिनि, मेजॉरिटी में जेके वॾियूं आहिनि नंढियुनि कुझु रोज़ा रखिया आहिनि, त दीन ऐं दुनिया ॿई गॾु हलनि था। पुरुमीद आहियो त मुस्तक़बिल में हे जेके आहिनि सो कंहिं मंज़िल ते पहुची मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कंदियूं? इंशाअल्लाह मां इलाही पुरुमीद आहियां त हे मुस्तक़बिल में सुठियूं माऊं भेनरूं ऐं मुल्क ऐं क़ौम जे लाइ इलाही सुठो कुझु कंदा ऐं मुल्क जो नालो रोशन कंदा। गॾो गॾु कहिड़ो मैसेज ॾींदो अवां सोसाइटीअ खे, हुकूमत खे, या अहिड़ा माण्हू मुखैर हज़रात आहिनि, छो जो अहिड़ियूं मतिलबु लातादाद अहिड़ा ॿार आहिनि जंहिंजी किफ़ालत जी ज़रूरत आहे, तालीम जी ज़रूरत आहे? अदा एक्चुअली मां इदारे जी फाउंडर आहियां। जॾहिं मां स्टार्ट कई हुई त उन वक़्तु मूं वटि सिर्फ़ु 3 ॿार हुया, हिन वक़्तु मूं वटि 70 खां अबाव ॿार आहिनि। ऐं मूंखे काफ़ी माण्हू अप्रोच बि कंदा आहिनि, छो त तव्हां पाण ॾिसंदा हूंदव त सोशल मीडिया ते मुंहिंजी हिकिड़ी पेज ठहियलु आहे त मूं वटि मिसिंग ॿार बि ईंदा आहिनि काफ़ी। उन खां अलावा कोर्ट केसिस वग़ैरह जे बारे जे चाइल्ड मैरिज डिस्टेंस एक्ट जा ॿार बि मूं वटि रेफर थींदा आहिनि।
त मुखैर हज़रात खे ऐं सिविल सोसाइटी खे सिर्फ़ु हिकिड़ी मैसेज मां कन्वे कंदमि, छो त मां हिकिड़ी फ़र्ज़ाना अकेली हिकिड़ी शइ स्टार्ट कई आहे, त इन में सिविल सोसाइटी मुखैर हज़रात सभु पंहिंजो रोल अदा कनि। जेके अगरि हिते 70 ॿार जेके नीडी मूं वटि आहिनि, इन खां वधीक कुझु ॿार हूंदा आहिनि जेके बेगिंग कंदा आहिनि, जेके मिसिंग थींदा आहिनि। इशूज़ काफ़ी आहिनि असांजे समाज में, इलाही इशूज़ आहिनि जेके असां इन वक़्तु डिफाइन नथा करे सघूं। उन इशूज़ में काफ़ी अहिड़ा ॿार आहिनि जेको मां खुली करे नथी ॻाल्हाए सघां, त उहे सभु बसि उन्हनि खे ज़रूरत आहे समाज जी, मुआशिरे जी, हिन सोसाइटी जी, त उहे बि अचनि हिकिड़ो रोल अदा कनि त जीअं मां इन्हनि वधीक ॿारनि खे हिते परवरिश ॾेई सघां, हिकिड़ो सुठो शेल्टर ॾेई सघां ऐं मुस्तक़बिल जूं हिकु सुठियूं माऊं भेणूं ठाहे सघां। ऐं ॿारनि खे पाण गिफ्ट ऐं जेके आहिनि सो ख़र्ची ॾियो पिया उन्हनि खे, त नंढपण में ऐं हाणे वारे में कीअं पिया महसूसु कयो पंहिंजी यादगिरियुनि सां गॾु? उहे असां वारो दौरु त सफ़ा माशाल्लाह, असां 12 ॾींहं में रहंदड़ हुयासीं। ईद जे ॾींहं जी असां इंतज़ारु कंदा हुयासीं। हाणे कुझु दौरु मुख़्तलिफ़ आहे। हाणे हिन वक़्तु असां जेके ॾिसूं था त रब पाक जी तरफ़ां इहा असांजे नियाणियुनि ऐं असां ते इहा रहमान आहे, रहीम आहे, ऐं सभु कुझु जेकी इहे चाहिनि था उहो ई उन वक़्तु ई मिली थो वञनि। उन त असां वारे दौर में इन हद ताईं इहे सहूलियतूं कोन हुयूं जीअं हाणे हिन वक़्तु असां रब पाक जी लख लाख शुक्र अदा करणु घुरिजे। जो इहो भाग आहे, नियाणी नसीब आहे जेकी कुदरत जे तरफ़ां मिलंदड़ अथनि। असांखे को ख़बर ई महसूस ई कोन थो कीअं इहे इन्हनि इहे परवरिश आहे, ईअं कीअं इहा पूरे असां त इहा सम्झ खां ई ॿाहिरि आहे। उहे कंहिं हिकु घर में अगरि हिकु या ॿ टे ॿार उन्हनि जा वालिदैन परेशान हूंदा आहिनि, असांखे का बि परेशानी कोन्हे, असांखे ख़ुशी। अच्छा, नंढे हूंदे अव्हांखे ख़र्ची केतिरी मिलंदी हुई, थोरो ॿुधाईंदव असांखे? नंढे हूंदे असांखे जेके उहे टका हूंदा, 5 पैसो 10 पैसा, असांखे उहे अञा ताईं यादि आहिनि। हाणे ॿार उहे वठंदा पैसा जेकॾहिं ॾियोनि ईद ते? हाणे हिन वक़्तु 10 रुपयनि में बि ख़ुशि कोन थियण वारा आहिनि ॿार। ॻुड़ वारी लाई ऐं खंडु भुॻड़ा, रेवड़ी, उन ज़माने में इहे हुया। ऐं हिकु बिस्कुट हूंदो हुओ, याकूब बिस्किट फैक्ट्री वारनि जो नंढे पैकेट में। हर इंसान कॾहिं न कॾहिं ॿार हूंदो आहे, इन स्टेज तां गुज़री पोइ वॾो थींदो आहे। ऐं असांजो बचपन बि एॾो को सुठो कोन गुज़रियो आहे। ऐं असांजो गुरबत सां माना हिकिड़ो रहियो आहे। ऐं उन में जेके ॿार आहिनि जेके माना ग़रीब फैमिली सां तालुक़ु रखनि था, उन्हनि जी ईद कीअं थींदी आहे उहा असां सम्झूं था। ऐं असांखे जॾहिं अलाह ताला हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे, असां सम्झूं था त इन्हनि सां गॾु असांखे ईद बि करणु खपे। ऐं इन्हनि सां असांखे माना हर वक़्तु इन्हनि सां गॾु हुजणु घुरिजे। इन्हनि जे ॾुख में सुख में इन नंढड़ा ॿार आहिनि, हिते सभु नियाणियूं आहिनि। ऐं उन हवाले सां असांजो फ़र्ज़ु बि थिए थो मुआशिरे जा मेंबर बतौर त असां हिननि जी ख़ुशीअ में ऐं माना हिननि जे ॾुख जे टाइम ते असां हिननि सां गॾु हुजूं ऐं जेतिरो पंहिंजो रोल अदा करे सघूं करियूं। आउं त माना जेको आहे टॉफ़ियूं वठंदो हुउसि फंटा जूं, मूंखे ॾाढियूं वणंदियूं हुयूं बचपन में। ऐं उन खां सवाइ घर में आउं पंहिंजी वालदा खे चवंदो हुउसि त मुंहिंजे लाइ हथ जूं सयूं ठाहे, असली घी में जेके ठहंदियूं आहिनि, इहे ॿई मुंहिंजी पसंदीदा शइ। मैसेज कहिड़ो ॾींदो हिकिड़ो मुआशिरे में, त हर हंधि जेके आहिनि सो ग़रीब ॿार, यतीम ॿार हूंदा आहिनि, उहे उन्हनि जी कीअं ईद जे मौक़े ते ख़ुशियुनि में शामिलु? ॾिसो, इहो असांजो बतौर मुसलमान ऐं बतौर पाकिस्तानी ऐं बतौर सिंधी असांजो फ़र्ज़ु आहे त असांजे पाड़े में नबी साईं जो बि फ़रमानु आहे, को माण्हू जेकॾहिं मानी नथो खाए त इहा असां जेके हूंद वारा आहियूं उन्हनि जी ज़िमेदारी आहे। त असांखे हर कंहिंजो ख़्यालु रखणु घुरिजे। ऐं नंढड़ा ॿार त गुलनि जहिड़ा हूंदा आहिनि, असांजो मुस्तक़बिल आहिनि, उन्हनि जो त असांखे वधीक ख़्यालु रखणु घुरिजे। असांखे ॾिसणु खपे त कंहिंखे ईद ते कपिड़ा आहिनि कोन्हनि, ख़र्ची आहे कोन्हे, खाइण पीअण लाइ कुझु आहे या कोन्हे, इहा असांजी बुनियादी ज़िमेदारी आहे हर फ़र्द जी, न सिर्फ़ु मुंहिंजी, हर फ़र्द जी जेको हूंद वारो आहे, जेको अफोर्ड करे सघे। अच्छा, हिन ईद उल फित्र खे सयुनि वारी बि ईद चवंदा आहिनि, मिठी ईद। अव्हां हिन वक़्तु बि घर में सयूं पचाए खाईंदा हो या ख़ुदि पाण पसंदि आहे? बिल्कुलु, असां सयूं ई पचाईंदा आहियूं ऐं ॿियो पीहूं पचाईंदा आहियूं। ऐं सयूं मूंखे हथ वारियूं वणंदियूं आहिनि, जेके हथ सां ठाहींदा आहियूं। अॼु मूंखे इलाही सुठो महसूसु थियो, छो त मूंखे ईद गिफ्ट ऐं ईद ख़र्ची मिली आहे। ऐं मां इलाही सुठो महसूसु कयमि। ऐं मुंहिंजूं ख़्वाहिशूं हुयूं त मां जेके मुंहिंजूं पसंदीदा शयूं आहिनि, मां पंहिंजी हिन ईद जी ख़र्ची ऐं ईद जी गिफ्ट मां वठंदमि, त मूंखे सुठो महसूसु थियो। अच्छा, हिन ईद ते अव्हां हिन ख़र्ची मां छा छा ख़रीद कंदो? मां हिन ईद जी ख़र्ची मां पंहिंजे लाइ ज्वैलरी बि वठंदसि ऐं पंहिंजे लाइ ब्रेसलेट वग़ैरह बि वठंदसि। ख़ुशीअ जे मौक़े ते, ईद जे मौक़े ते अव्हां कहिड़ी नात या सॉन्ग ॿुधाईंदो? नात ॿुधायां थी।
वो सुनता है सबकी दुआ कर तो देखो, तुम अपने नसीब आज़मा कर तो देखो, सियाही गुनाहों की धुल जाए दिल से, तुम आँखों से आंसू बहा कर तो देखो। मेरा नाम शगुफ्ता अमरीन है और जैसे कि आज ईद है तो सबसे बड़ी खुशी तो हमें ये होती है कि हमारे साथ अम्मी और अबू साथ हैं। उसके अलावा हमारे साथ फेरीज़ भी। तो हम सबसे पहले तो जो गिफ्ट्स ईद में होती हैं उनको साइड करके पहले हम तो मिलते हैं अपने अम्मी अबू से। उसके बाद हम फेरीज़ के साथ ईद करते हैं, खाना खाते हैं। उसके बाद हम सोचते हैं कि जो हमें खर्ची वगैरह मिली होती है तो हम साथ ही कहीं बाहर घूमने जाते हैं और फिर वहाँ पर वो सारे स्पेंड करते हैं। ऐसे हम बहुत इंजॉय भी करते हैं, बहुत मज़ा आता है। ईद के दिन का मतलब शिद्दत से इंतज़ार रहता है, तो कितने दिनों से मतलब आपको किस तरह महसूस होता है कि जल्दी ईद आए, फिर हम घूमने जाएं, मिठाई खाएं, सवैयाँ? जी, जैसे कि ईद आती है तो हम सबको, बल्कि मुझे नहीं बल्कि सब फेरीज़ को ही रमज़ान से पहले ही बहुत टेंशन होती है कि जल्दी ईद आए, हम कपड़े पहने, हमें गिफ्ट्स मिलें, हम बाहर घूमने जाएं। और ख़ास करके तो हम ईद के दिन आइसक्रीम बहुत खाते हैं, तो हमें बहुत शिद्दत इंतज़ार होता है कि ईद जल्दी आए। खैर मुबारक ईद खां कपड़नि खां अलावा ईद गिफ्ट खां अलावा असां चूड़ियूं मेहंदियूं पाण में मिक्स थी करे मेहंदियूं लॻाईंदा आहियूं। ॾाढो मज़ो ईंदो आहे ऐं सभई भेनरूं पिकनिक ते वेंदा आहियूं पंहिंजा ईदी कलेक्ट करे ऐं उन खां बाद अम्मी जे घर वेंदा आहियूं, आइस्क्रीम खाईंदा आहियूं, ॾाढो मज़ो ईंदो आहे। अच्छा, हिन मौक़े ते तव्हां असांखे को सुठो सॉन्ग या नात छा ॿुधाईंदव? गलनात ओ बाज भरिया रब बानन ते तुझ कावड़ कीअं ठही सघंदी, ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिकु चिणंग बि कान सही सघंदी, ओ बाज भरिया रब बानन ते। ॿियो घर खां ॿाहिरि फेरी होम में ईद करे कीअं पिया महसूसु कयो? ईद ते असां सेवियूं पचाईंदा आहियूं, उन सां गॾु असां आइस्क्रीम वग़ैरह खाईंदा आहियूं, इलाही मज़ो ईंदो आहे। ऐं ॿियूं बि डिशिस अम्मी खे पंहिंजी पसंदि जी चवंदा आहियूं, समोसा वग़ैरह ॿाहिरि खां घुराईंदा आहियूं, इलाही मज़ो ईंदो आहे। असां घर खां पोइ हिते इलाही सुठो महसूसु करे रहिया आहियूं ऐं सुठे तरीक़े सां हिते ईद मल्हाईंदा आहियूं। जेका असांखे ख़र्ची मिलंदी आहे असां हुन मां आइस्क्रीम वग़ैरह वठंदा आहियूं, जेका शइ असांखे ज़रूरत हूंदी आहे उहा अम्मी वठी ॾींदी आहे। असां पंहिंजी फरमाइश ते हिते जेको खाइणो हूंदो आहे अम्मी असांखे वठी ॾींदी आहे ऐं असां इलाही सुठो महसूसु कंदा आहियूं ईद ते। अच्छा, ॿियो काॾे पार्क घुमणु वग़ैरह ईद जे मौक़े ते या ॿिए हंधि किथे? हा, असां ईद ते कॾहिं साधू बेला वेंदा आहियूं, कॾहिं सत्यनि जो आस्थान या कंहिं ॿी हिस्टोरिकल साइड वेंदा आहियूं ऐं ईद जो फर्स्ट डे असां अम्मी जे घर गुज़ारींदा आहियूं। जी, ईद ते असां चूड़ियूं कपिड़ा ज्वैलरी वग़ैरह सभु कुझु वरिती आहे। ईद लाइ असां शायदि पंहिंजे घर खां वधीक बि हिते ईद सुठी फेरियूं में मल्हाईंदा आहियूं ऐं ख़र्ची बि असांखे काफ़ी मिली आहे। असां जेकी फरमाइश कंदा आहियूं अम्मी असांखे घुराए ॾींदी आहे। कहिड़ी शइ जेकी आहे वधीक पसंदि ईंदी आहे खाइण जे लाइ, दिलि चवंदी आहे? आइस्क्रीम आइस्क्रीम खां अलावा समोसा। हिन ईद खे त मतिलबु सयुनि वारी मिठी त चवंदा आहिनि, अवां सयुनि जो किथे ज़िक्र ई नथा कयो। सयूं असां नाश्ते में खाईंदा आहियूं, अम्मी जे पचल अथनि जूं उहे बि। मतिलबु सयूं खाईंदा आहियो, मिठाई? जी बिल्कुलु। अच्छा, ॿियो हिन खां अलावा किथे किथे घुमणु वेंदा आहियो ईद जे मौक़े ते? असां हिते सात बेला वेंदा आहियूं या सत्यनि जो आस्थान वेंदा आहियूं। मतिलबु असांजी पिकनिक ज़रूरु थींदी आहे हिकु या ॿ ॾींहं। असां ईद जे लाइ कपिड़ा वरिता आहिनि ऐं चूड़ियूं वरितियूं आहिनि, सैंडल्स वरिता आहिनि ऐं उहो ख़र्ची बि ॾिनी आहे ऐं इनशाला सभु आइस्क्रीम वग़ैरह बि खाईंदासीं, हिते मज़ो कंदासीं। तव्हां इहो ॿुधायो त घर खां ॿाहिरि फेरी होम में ईद कीअं थी गुज़रे? माण्हुनि जी ख़्वाहिश हूंदी आहे त घर में कजे, ऐं फेरी होम में कयो पिया, यादि न ईंदी आहे घर वारनि जी, मिटनि माइटनि जी? न, अल्हम्दुलिल्लाह असांखे फेरियूं में हर शइ मिलंदी आहे, तिन वजह से घर वारनि जी यादि न ईंदी आहे। अम्मी असांखे पंहिंजे घर वठी वेंदी आहे ऐं ॿियो मतिलबु जेके तफ़री वारा शेयर वग़ैरह आहिनि उते वठी वेंदी आहे, असांखे घुमाइण वठी वेंदी आहे, आइस्क्रीम वग़ैरह सभु कुझु वठी वेंदी आहे। ॿुधायो ईद ते छा छा खाइणु पसंदि कंदव, छा छा वरितो आहे ईद जे? ईद लाइ नवां कपिड़ा वग़ैरह वरितासीं, सैंडल वग़ैरह चूड़ियूं वग़ैरह वरितासीं ऐं ईद ते असांखे हिते ॾाढो मज़ो ईंदो आहे ऐं हिते ईद जो नान कौरमा वग़ैरह बिरयानी वग़ैरह खाईंदा आहियूं। महकती है वो राहें जिनसे आका आप हैं गुज़रे, मुझे भी उन गली कूचो, मुझे भी उन गली कूचो में रहने
की जगह दीजिए मेरे आका, मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। शॉपिंग कया आहियूं, कपिड़ा वरिता आहियूं एंड मेहंदी चूड़ियूं इलाही कुझु असां वरिता आहियूं ईद लाइ। असां इलाही सुठो महसूसु कंदा आहियूं, ईद कंदा आहियूं, अम्मी जे घर वेंदा आहियूं, हुते अम्मी हेॾे होॾे घुमाईंदी आहे ऐं सुठो अम्मी पचाईंदी आहे, खाराईंदी आहे। ईद लाइ चूड़ियूं वरिताऊं, सामान वरिताऊं, जूता वरिताऊं, कपिड़ा वरिताऊं, मेहंदी वरिताऊं, शॉपिंग कयूं। ईद जे लाइ असां हर शइ वरिता आहियूं, कपिड़ा वरिता आहियूं, सैंडल वरिता आहियूं, चूड़ियूं वरिता आहियूं, मेहंदी वरिता आहियूं। माशाल्लाह सुठी ईद मनाई वेंदी आहे। ईद जे मौक़े ते छा खाइणु पसंदि कंदा आहियो, काॾे घुमणु वेंदा आहियो? आइस्क्रीम खाइणु पसंदि कंदा आहियूं, अम्मी आइस्क्रीम खाराईंदी आहे और सयूं न, हीअ त सयुनि वारी ईद आहे। सयूं बि खाईंदा आहियूं लेकिन आइस्क्रीम पसंदि आहे। पार्क ते अम्मी वठी वेंदी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदमि न, हर इंसान जी न पंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त असां पंहिंजे घर में ईद कयूं, पर असांजी इहा ख़्वाहिश न असां फेरियो में कयूं। मतिलबु असांजी फेरियो में असांजी एॾी दिलि लॻी वई आहे, मतिलबु पंहिंजे मिट माइटनि जी बि हूंदी आहे, पर असां चवंदा भई ईद छा कयूं, असां हिते कयूं त मिट वञी त असां इलाही कुझु कंदी आहे ऐं असांखे त मज़ो पईंदो आहे ईद ते, तंहिंजे करे असां ईद हिते असां हमेशह सेलिब्रेट कयूं। अच्छा, तव्हां ईद जे लाइ छा छा ख़रीद कयो आहे? ईद असां चूड़ियूं ख़रीद कयूं आहिनि, कपिड़ा ख़रीद कया आहिनि, सैंडल, हर शइ, मेकअप जो सामान ख़रीद कयो आहे। मेडिकल साइड ते वेंदा आहियूं, कॾहिं कॾहिं मोहन जे दड़े ते या इलाही जॻह ते घुमणु वेंदा आहियूं, घुमाइण वठी। फेरियोम का नाम सुना था, तो इस हॉस्टल में हम आए रहने। हमने यहाँ पे ईद में चूड़ियाँ वगैरह हमें मिली हैं, कपड़े वगैरह मिले हैं, बहुत सारा सामान मिला है और हमें ईद भी यहीं पर हम करना चाहते हैं। यहाँ पर हमें बहुत मज़ा आता है। अम्मी फरजाना हमें इतना प्यार देती हैं, अबू अब्दुल वाहिद, तो हमें ईद हम कह रहे हैं हम यहीं पर ईद करेंगे। ईद के लिए क्या क्या खरीदा है, क्या खर्ची मिली है? कुछ मम्मा भी पैसे देते हैं और मेहमान भी आते हैं, वो भी पैसे देते हैं, तो बहुत सारे पैसे जमा हो जाते हैं। मतलब कपड़े, जूते, बहुत सारे सामान हैं, कपड़े हैं, जूते हैं, सैंडल से मेकअप, सारा सामान है ईद का। की नाते में लिख लिख कर सुनाऊं आपको, किस तरह राज़ी करूं, कैसे मनाऊं आपको, आपको राज़ी न कर पाया तो मर जाऊंगा मैं। खेलेंगे क्रिकेट, मारेंगे चक्का, टोरेंगे शीशा, आएगी पुलिस ले जाएगी, खाने मांगेंगे माफ़ी, खाएंगे टॉफ़ी बड़ी अच्छी। हमने खाई मच्छी से निकला कांटा, मम्मी ने मारा चांटा बड़ा जोर का। हमने पी कॉल बड़ी ठंडी, हम गए मंडी से निकले 2 आलू, पीछे पड़ गए 2 बालू। तितली हूँ मैं, तितली हूँ, फूलों से मैं निकली हूँ, ठंडा पानी पीती हूँ, ऊपर पक्का चलता है, नीचे मुन्ना सोता है, मुन्ने की माँ मोटी खाए डब्बा रोटी फुस गई, मुन्ने की माँ रुस गई, डब्बा रोटी ताजी, मुन्ने की माँ राजी। ऊपर पत्थर चलता है, नीचे मुन्ना सोता है, सोते सोते भूत लगी, खा लो बेटा मूंगफली में दाना नहीं, हम तुम्हारे नाना नहीं। नाना गया बिल्ली, बाम से लाया बिल्ली ने मारा बंजा, मामा होते झंझा। लाई मोटर कार के नीचे पहिए चाबी से वो चलती है, बुम 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 करती है, आगे जाए पीछे जाए, बाय बाय करती। तितली उड़ी उड़ न सकी, बस में थी सीट न मिली, देवे ने बोला आजा मेरे पास, तितली ने बोला ईद में मज़ो कंदा, कपड़ा पाईंदा आहियूं, वे पैसा ॾींदा आहिनि, घुमंदा आहियूं, मज़ो कंदा आहियूं। असां त ज़ोरी वठंदा हुआसीं ईद जो मौक़ो अहिड़ो आहे जो असां पाण घुरी करे ईद जो ख़ुशी जो मौक़ो हूंदो आहे त वधीक वठंदा हुआसीं। हर कंहिं को, मामनि को, चाचनि को, ख़ालानि को, सभिनी को असां घुरंदा हुआसीं। पंहिंजा फादर ॾींदो हुयो, मदर ॾींदा, हिननि खे बि हिते ईदी मिलंदी आहे हर शइ। घणो मिलंदा हुआ, केतिरी रक़म मिलंदी? उन वक़्तु त तव्हां सम्झो त 100 बि घणो हूंदो हुयो, हाणे त 1000 बि घटि आहे, ॿारनि जे लाइ 500 बि घटि। 100 वठंदा ॿार? हाणे काथो वठंदा, 500 चवंदा पिया, इहे डिमांड ई 500 खां थिए थी ॿारनि जी ईद जी। अच्छा, हिते ॿारनि खे ईद जे मौक़े ते छा छा खाराईंदा आहियो, छा पहिराईंदा आहियो, कीअं? ईद जे मौक़े ते त इन्हनि जी फरमाइश हूंदी आहे। पहिरियों त सयूं, ईद जो मेन जेको हूंदो आहे, सुबुह जो सयूं खाईंदा आहिनि ॿार, ईद जी मिठी, इहे रमज़ान में त इहो ई शुरूआति कंदा, पोइ जेको बि कंदा आहिनि, कौरमो ठाहिनि, बिरयानी ठाहिनि, न त पिज़्ज़ा ऑडर कंदा आहिनि, या आइस्क्रीम डिमांड कंदा आहिनि, या पिज़्ज़ा टाउन वेंदा आहिनि, या KFC वेंदा आहिनि। ईद ते ईद जे ॾींहुं वेंदा बि आहिनि ॿाहिरि, ईद जे ॿिए ॾींहुं आउटिंग करण बि, पिकनिक मल्हाइण बि वेंदा आहिनि। ॿारनि जी ख़्वाहिश न हूंदी आहे त असां पंहिंजे वालिदैन जे घर वञूं ईद जे मौक़े ते?
उहे पाण मिलण बि ईंदा आहिनि कुझु ॿार हूंदा आहिनि उन्हनि जा मिलण ईंदा आहिनि पेरेंट्स ईद ते असां मना न आहे कयो त न अचो उहे पाण मिलण ईंदा आहिनि ईद जे ॾींहुं अचनि ॿिए ॾींहुं अचनि या ईद जे हिकु ॾींहुं पहिरियों अचनि। मुझे यहाँ पे आके बहुत अपनाइयत फील हुई है। मुझे ऐसा बिल्कुल भी नहीं लगा कि हम कुछ और लोगों में आए हैं। मतलब यहाँ के लोगों में बहुत ज़्यादा प्यार है और जिस तरह की लोग यहाँ के फरजाना खोसा जो हैं वो जिस तरह के बच्चों की ब्रिंगिंग कर रही हैं वो एक बहुत बड़ा काम है कि मतलब इतने सारे बच्चों को एक साथ लेकर चलना और उनको इस काबिल बनाना कि वो सबसे बात करें बहुत बड़ी बात है। और यहाँ पे ईद के मौके पे आके बहुत अच्छा फील हुआ है। उनको ईद वगैरह दी है तो एक दिली सुकून महसूस होता है। बहुत अच्छा लग रहा है और ये सबसे ज़्यादा क्रेडिट्स का डीआईजी साहब को जाता है कि उन्होंने स्टेप लिया और वो हर मुमकिन कोशिश करते हैं कि इन बच्चों की ज़्यादा से ज़्यादा हेल्प कर सकें। जैसे अभी सैलाब का हुआ था तभी बहुत ज़्यादा बच्चों की मदद की थी। अब इनको ईदी देखे तो हमें बहुत अच्छा लग रहा है। खुद आपको कितनी ईदी मिली थी? खुद तो हमें मिलती रहती है, जाहिर सी बात है, हमारे पेरेंट्स हैं वो हमें देते हैं। नहीं बताए ना कितनी? नहीं, वो बताने वाली नहीं होती। ईद उल फितर खे मिठी ईद सयन वारी ईद पिणु चई वेंदी आहे। अवां हिते मौजूदु फेरी होम में डीआईजी सखर फेरी होम जे चेयरपर्सन तोड़े हिते परिन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उनजो चवणु आहे त ईद वेझो ईंदे ई शिदत सां खेनि ख़र्चीअ जो तोड़े ईद गिफ्ट जो कपिड़नि जो मेहंदीअ जो शिदत सां इंतज़ारु हूंदो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजे मुआशिरे में जेके ग़रीब यतीम बेसहारा ॿार आहिनि उन्हनि खे बि ईद में शामिलु करण जे लाइ उन्हनि जी जेकी ज़रूरियात आहिनि उहे पूरी कयूं वञनि। ख़ासि तौर ते मुख़ैर हज़रात खे अॻिते वधी करे ईद जे ख़ुशियुनि में ग़रीब ऐं यतीम ॿारनि खे शामिलु करणु घुरिजे। कैमरामैन सलाउद्दीन समेजो सां गॾु अनस गांगरो, KTN न्यूज़ सखर।